अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाहा हक्क तुकातिह वला तमूतुन्न इल्ला व अंतुम मुस्लिमून। या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाहा वक़ूलू क़ौलन सदीदा युस्लिह लकुम आमालकुम व यग़फ़िर लकुम ज़ुनूबकुम व मन युतिइल्लाह व रसूलहू फ़क़द फ़ाज़ फ़ौज़न अज़ीमा। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। हर किस्म जी हमदई सना वडाई वाखानी तारीफ़ अकेले अल्लाह रब्बुल आलमीन जे ला बेहिसाब बेशुमार अणगणिया अणखुट लातादाद दुरूद सलाम हुजन आखिरी नबी सय्यदुल अंबिया खातमुन नबीयीन प्यारे मिठड़े सोहणे मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनकी ज़ात अक़दस से मेहरबान साथियों, मुख्तसर उम्र में कंहिंजी जमार हींअर 20 साल हूंदी तो कंहिंजी 30 साल आ, को हींअर 50 साल खां मथे जी जमार में आ, को 80 जे लगभग हूंदो। दुनिया के खूब ॼातोसीं सुञातोसीं परखियोसीं जांचियोसीं आज़मायोसीं, दुख भी ॾिठासीं सुख भी मिलिया ख़ुशियूं भी मिलियूं परेशानियूं भी आयूं। दुनिया जो हिस्सो आहिनि, ज़िंदगी जो हिस्सो आहिनि। पर सच्ची ॻाल्हि इहा आहे त इंसान जे सिखण जे लाइ सम्झण जे लाइ नसीहत जे लाइ पिराइण जे लाइ जेकी कुझु जंहिं वटि हींअर मालूमात मौजूद आहे, वरी का तफ़सीली ॻाल्हि ॿोल न पिया कयूं, आसान सवलनि लफ़्ज़नि में, चाहे वो नौजवान हुजे, चाहे 15 खां 20 साल जी जमार जो हुजे या वॾे तजर्बे वॾी उम्र वारो माण्हू हुजे, जंहिं माण्हू वटि जेकी मालूमात आहे इन मंझां उन माण्हू पिरायो छा आहे। जुमे जे खुतबे में तव्हां अक्सर तक़रीबन पाण इहो ई पढ़ंदा आहियूं जंहिंखे खुतबा मसनूना चइबो आहे। पंहिंजे मुआशरे जे अंदरि पाण खे अरबी खुतबो चऊं था, इन्नल हम्दलिल्लाह नहमदू व नस्तईनू शुरू थिए थो। सच्ची ॻाल्हि इहा आहे त सदियुनि खां वठी इहो खुतबो पढ़ंदा पिया वञूं। काफ़ी जायनि ते इन खुतबे जे माना मफ़हूम खां बि असीं वाक़िफ़ कोन आहियूं। त जुमे जे ॾींहुं मौलवी साहिबु जेको इन्नल हम्दलिल्लाह खां शुरू थिए थो, इहो जेको अरबी ॿोली में मख़सूस लफ़्ज़ चवंदो थो अचे, इहो चवे छा पियो, इहो ॿुधाए छा पियो? नसीहत जे लाइ पिराइण जे लाइ इहो जेको जुमे जो खुतबो अरबी लफ़्ज़नि में आहे न, जंहिंखे खुतबा मसनूना चऊं था, सच्ची ॻाल्हि इहा आहे त इस्लाम जो बयानियो, इस्लाम जो मंशूर भी हो। अल्लाह जी तारीफ़, अल्लाह जो तारुफ़, अल्लाह जी सुञाणप, अल्लाह जी तौहीद खां इहे जुमला शुरू थियनि था। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां ताल्लुक़ जी ॻाल्हि अचे, रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद शरीफ़ जी ॻाल्हि अचे इन खुतबे जे अंदरि। वरी आयतनि में चूंड करे इंतखाब कयो वियो। सूरह निसा जी पहिरीं आयत, या अय्युहन्नासु तक़ू रब्बकुमुल्लज़ी ख़लक़कुम मिन नफ़्सिन वाहिदा। ज़माना गुज़री विया, असां इन जे तर्जुमे खां बि घणे भाङे वाक़िफ़ कोन आहियूं। केॾो ख़ूबसूरत पैगाम, केॾी सम्झाणी, अक़ीदनि जी बि इस्लाह, नज़रियात जी बि इस्लाह, किरदार जी बि इस्लाह, अख़लाक जे हवाले सां इहो जुमे जो जेको निज़ाम खुतबे जो रखियो वियो आहे, इहा तज़कीर आहे, इहा तइलीम आहे, इहा सम्झाणी आहे।
इन ही सिलसिले में जेकर पाण ॾिसूं तो घणे भाङे जेकी माण्हू जेका नमाज पढ़नि पिया, तफ़सीली बहस में हींअर कोन पिया ॻाल्हि कयूं, जेको माण्हू जॾहिं जीअं जेतिरी नमाज पढ़े पियो, नमाज जे अंदरि छा पियो पढ़े, बयान करण जो ॿुधाइण जो मक़सदु इहो आहे। उहो माण्हू नमाज जे अंदरि जेकी कुझु पढ़े पियो, भला उन शइ जे तर्जुमे खां वाक़िफ़ आहे जेको नमाज में पढ़े पियो। क़याम में जेको पढ़ूं पिया, अक्सरत मुस्लमाननि जी असांजे मुआशिरे जे अंदरि उहा आहे जेके नमाज पढ़ण जे बावजूदि इहो नथा ॼाणनि त नमाज जे अंदरि जेकी कुझु पढ़ूं पिया उन जे अंदरि पैगाम छा आहे, उनमें कहिड़ी शइ जो इक़रार कयूं पिया, उनमें अक़ीदनि जो जेका इस्लाह थिए, किरदार जी ॻाल्हि थिए, रसूल अकरम सां तालुक़ जी ॻाल्हि थिए, इबादत जी ॻाल्हि थिए, अल्लाह जी वहदानियत, अल्लाह जी तौहीद जी ॻाल्हि थिए। वींदे आयतुल कुर्सी बि माण्हुनि खे यादि आहे, आख़िरी 2 खां 3 सूरतूं बि यादि आहिनि, यादि कयो वेठा न 5 सूरतूं 6 सूरतूं। हिकिड़ा उहे वीचारा जेके 10 साल अॻु में जेकॾहिं 5 सूरतूं यादि कयो वेठा, 10 साल खां पोइ पुछा कंदो उहे 5 ई यादि आहिनि। इहे नंढड़ियूं जेकॾहिं सूरतूं न हुजनि हा त शायदि पाण खे का सूरत यादि ई न बि आहे, जे पाण उन 5 ते बीठा आहियूं, उन 10 ते बीठा आहियूं। यानी ॿुधाइण सम्झाइण जो मक़सदु इहो आहे त मुंहिंजा भाइरो अहसासु पैदा कयो। उन अहसास जे लाइ चंद जुमला कॾहिं कॾहिं इंसान खे सोचण सम्झण ऐं सही मामले में पिराइण जे लाइ उहे चंद जुमला बि काफ़ी थी वेंदा आहिनि। इन ई सिलसिले में आयतुल कुर्सी पाण खे यादि, आख़िरी सूरतूं पाण खे यादि, सूरह फातिहा पाण खे यादि, दुरूद शरीफ़ यादि आहे न, नंढपिण खां वठी सेखारियो थो वञे न। घणे भाङे इहा कैफ़ियत आहे त दुरूद शरीफ़ जे अंदरि तासीर छा आहे, फज़ीलत छा आहे, उन जे अंदरि असांखे फ़ाइदा दुनिया जा कहिड़ा मिलंदा, आख़िरत जा कहिड़ा मिलंदा, उन दुरूद शरीफ़ जे अंदरि पैगाम कहिड़ो आहे, एज़ाज़, इनामात, एहतराम, शान, मर्तबो, दर्जो, इहो दुरूद शरीफ़ केॾी तासीर वारो आहे, केॾा फ़ाइदा आहिनि। यकीन कंदो इन में को ख़र्च कोन थो अचे। ही उहे शयूं तव्हांजे साम्हूं ज़िक्र कयो जेके पाण सभिनी खे यादि आहिनि, इन में को ख़र्च बि कोन थो अचे। दुरूद शरीफ़ पढ़ण में घणी देरि लॻंदी, मिंट लॻंदो हूंदो, 2 मिंट लॻंदा हूंदा। 2 मिंट जे अंदरि तव्हांखे मूंखे फ़ाइदा केतिरा थींदा, इहे त अॻिते पाण ज़िक्र कयूं पिया। पर दुरूद शरीफ़ जो अल्लाह रब्बुल आलमीन तज़किरो जंहिं अंदाज़ में कयो आहे क़ुरान मजीद में, ही पैगाम खणी वञूं त जुमे जे ख़ुतबे में जेको अरबी ख़ुतबो पढ़ियो थो वञे, उन जी माना मफ़हूम उन जे अंदरि मौज़ू केतिरा आहिनि। अच्छा, इहो ख़ुतबो सिर्फ़ु जुमे में न, निकाह जे मौक़े ते पढ़ियो वेंदो आहे। हूं भला तवजह न वञे, निकाह वारे मौक़े ते अल्लाह रहम करे रीतनि रस्मनि में एतिरा गिरफ़्तार थी विया आहियूं, ख़र्च पिया कंदासीं त ख़ुशी जो मौक़ो आहे। एको साउंड खां वेंदे, लाइटिंग खां वेंदे, फ़नकारनि खां वेंदे, हर कंहिंजी पंहिंजी मर्ज़ी आहे, ज़बरदस्ती त कोन था करे सघूं। पर ॿुधाए ऐं सम्झाइण ख़ातिर सिर्फ़ु एतिरो पैगाम आहे त इन पूरे ख़ुशी जे 5, 10, 15 बाद औक़ात महीने खां वठी ख़ुशी हलंदी आहे। इन सॼे में ख़र्च बेतहाशा कंदा आहियूं, अदा ख़ुशी जो मौक़ो आहे। खुटंदासीं किथे अची, खुटंदासीं ओ निकाह वारे मौक़े ते, निकाह पढ़ाइण वारो जेको माण्हू हूंदो न, इते अची असांखे सभु शयूं यादि अची वेंदियूं। ऐं रीतनि रस्मनि में तव्हां 3-3 कलाक विञायो, केरु कंहिंखे कोन चवंदो, वेठा हूंदासीं सॾ ते आया आहियूं, छा कजे, छॾे त भरणो आहे। निकाह वारे टाइम ते जेकॾहिं 2 मिंट बि हेॾा न थियनि, ख़ुतबो मसनूना आहे ई 2 मिंट जो, पर जेकॾहिं केरु थोरो सम्झाइण ख़ातिर का ॻाल्हि करे वञे, असां तरजीहात कोन था ॾियूं, असां सिखूं सम्झूं कोन था। जंहिं शइ ते पाण वक़्तु घणो लॻाईंदासीं, पाण खे रिज़ल्ट ऐं नतीजो उतां मिलंदो। इहो ख़ुतबा मसनूना निकाह जे मौक़े ते बि पढ़ियो वेंदो आहे, इन जे अंदरि बि दुरूद शरीफ़ मौजूदु आहे। हाणे दुरूद शरीफ़ के अल्लाह रब्बुल आलमीन कुरान मजीद में जंहिं तज़किरे सां ज़िक्र फरमायो, फरमाई इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी। अल्लाह रब्बुल आलमीन बराह रास्त हुकुम ॾेई छॾिया कुरान मजीद में, नमाज जो तज़किरो थियो, केॾी अज़ीम शान इबादत आहे, हज जो तज़किरो थियो आहे, रोज़े जो तज़किरो थियो आहे। पर अल्लाह रब्बुल आलमीन जे इन कलाम तां, इन वही तां, अल्लाह रब्बुल आलमीन जे किताब कुरान मजीद तां क़ुर्बान वञूं, मुख़्तलिफ़ अंदाज़ आहिनि, सम्झाइण जा बि
नसीहत जा बि, तज़किरा करण जा बि, एहतराम ॾियण जा बि, रुतबा बयान करण जा बि। अल्लाह रब्बुल आलमीन इते फरमाए इन्नल्लाह व मलाइकतहू, अल्लाह साईं पाण, व मलाइकतहू ऐं उन जा फरिश्ता। पहिरें फरिश्तनि जो ज़िक्र मखलूकात मां कयो वियो। मलाइक फरिश्ता केॾी मुक़द्दस मखलूक आहिनि। ला यासूनल्लाह मा अमरहुम व यफ़अलून मा युअमरून। रब साईं तो फरमाए इहे मलाइक, इहे फरिश्ता, इहे अल्लाह जी नाफ़रमानी कोन था कनि, मासियत कोन था कनि। अल्लाह रब्बुल आलमीन उन्हनि जे अंदरि इहा सलाहियत रखी कान्हे का। उन जूं फज़ीलतूं पंहिंजी जाइ ते, मुक़द्दस मखलूक पंहिंजी जाइ ते। इहे मलाइक बि ऐं अल्लाह बि मुहम्मद मुस्तफ़ा सम ते सलात मोकिलिन। हाण अल्लाह साईं तो चए या अय्युहल्लज़ीना आमनू, ए ईमान वारो, मोमिनो, मोहम्मद मुस्तफ़ा सम के मञण वारा, अल्लाह रब्बुल आलमीन के मञण वारा। ए ईमान वारो, केॾो अंदाज़ प्यार भरियो आहे जो रब साईं तव्हांखे ईमान वारो चई करे पुकारे, चई करे सॾे थो त ए ईमान वारो। अॼु पाण हिक ॿिए खे मोमिन चवण जे लाइ तयारु कोन आहियूं, हिक ॿिए खे मुस्लमान सम्झण जे लाइ तयारु कोन आहियूं। हेॾा क़ुरान मजीद जा अंदाज़ ॾिसो, या अय्युहल्लज़ीना आमनू, ए ईमान वारो, अल्लाह से सलात मोकिले, मलाइक मोकिलन। ए मोमिनो अहीब सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा, अवां मोहम्मद मुस्तफ़ा ते सलात मोकिलींदा कयो, उन ते सलाम पेश कंदा कयो। इहो हुकुम क़ुरान मजीद जी सूरह अहज़ाब जे अंदरि रसूल करीम जी अज़मतनि जा तज़किरा कजनि, ज़िंदगियूं खपी वेंदियूं, खपी चुकियूं। ही ज़माना घटि आहिनि, इहे काफ़ी न आहिनि। क़यामत ताईं मोहम्मद मुस्तफ़ा जी अज़मत खे, उनजे मक़ाम खे, उनजे एहतराम खे बयान कंदा हलूं, लिखंदा हलूं। तहरीर जी दुनिया में कहिड़ियूं कहिड़ियूं ॿोलियूं आहिनि जंहिंमें मोहम्मद मुस्तफ़ा जे मक़ाम खे, रुतबे खे, अज़मत खे ज़िक्र न कयो पियो वञे। तक़रीर जी दुनिया में अचो, दुनिया जे मुल्कनि, कुंड कुड़च, रंग, नस्ल, इलाइक़ो, क़ौम, ज़माना, इहे अरबें खरबें तौर ते तहरीरूं थी चुकियूं, पर मोहम्मद मुस्तफ़ा जी अज़मत जो, उन जे शान ऐं एहतराम जो उहो हक़ अदा नथो थी सघे। यकीनन मोहम्मद मुस्तफ़ा जो मक़ाम एॾो बुलंद आहे। सिर्फ़ दुनिया में, सिर्फ़ क़ुरान मजीद में, क़ुरान मजीद सॼे जो सॼो मोहम्मद मुस्तफ़ा जी अज़मतूं बयानु करे। हदीस जूं किताबूं त खोड़ आहिनि। तारीख़ी तौर ते गैर मुस्लिमन भी मोहम्मद मुस्तफ़ा जा तज़किरा कया आहिनि, कंदा अचनि पिया, हींअर ताईं मौजूद आहिनि ऐं अॻिते बि कंदा ईंदा। जॾहिं बि इंसानियत जी ॻाल्हि ईंदी, जॾहिं बि अज़ीम किरदार जी ॻाल्हि ईंदी, जॾहिं बि सचाई जी ॻाल्हि ईंदी, ऐं जेकॾहिं लिखण वारो, पढ़ण वारो, जाइज़ो वठण वारो तासुब में न हुजे, जज़्बात में न हुजे, हक़ीक़ी जेको तहक़ीक़ ऐं जेको रिसर्च मेथाडोलॉजी जो उसूल आहे उन मुताबिक़ केरु बि माण्हू जेकॾहिं इंसानियत ते लिखणु पवंदो, रसूल करीम जी ज़िंदगी जो मुतालो कंदो ज़रूरु, उन मां मुतासिर ज़रूरु थींदो। इहा अटल हक़ीक़त आहे। ऐं मोहम्मद मुस्लिम जी अज़मत सिर्फ़ दुनिया ताईं महदूद कान्हे का, कंहिं ॿोली ताईं महदूद कान्हे का, कंहिं क़ौम ताईं महदूद कान्हे का। रसूल करीम जी अज़मत वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन वमा अरसलनाक इल्ला काफ़तल लिन्नास, जहाननि जे लाइ रहमत आहे, पूरी इंसानियत जे लाइ पैगंबर आहिनि। पर मोहम्मद मुस्तफ़ा जी अज़मत क़यामत जे ॾिहाड़े बि पूरी दुनिया इकट्ठी हूंदी न, मतिलबु इंसानियत समूरी उते हूंदी। रसूल करीम जी अज़मत, उहे हदीसूं तव्हां ॿुधंदा रहंदा आहियो, क़यामत जे ॾिहाड़े बि मोहम्मद मुस्तफ़ा जी अज़मत, उनजो मक़ाम, उनजी रिफ़त, उनजी बुलंदी उते बि तव्हांखे खोड़ नुमाया किरदार में नज़र ईंदी। जॾहिं पूरा पैगंबर सगुरा बि उते मौजूदु हूंदा, पर मोहम्मद मुस्तफ़ा उते बि नुमाया हूंदा, उते बि मुनफ़रिद मक़ाम वारा हूंदा, उते बि अफ़ज़ल मक़ाम वारा हूंदा। इन ई सिलसिले में अल्लाह रब्बुल आलमीन रसूल करीम जी अज़मत ऐं इंसानियत ऐं मुस्लमाननि ताईं पैगाम ॾींदे फरमाईं त अल्लाह साईं सलात मोकिले, मलाइक सलात मोकिलिन, मोमिनो तव्हां बि मोहम्मद मुस्तफ़ा ते दरूद मोकिलींदा कयो। इहो दरूद शरीफ़ जेकॾहिं पाण पढ़ूं था त मिंट लॻनि, हिकिड़ो ॿ मिंट लॻनि, पर पाण इन मां सिखिया कोन आहियूं, तासीर नथी महसूसु थिए। यादि पाण क्या आहे, यादि आहिनि शयूं, पर इन जे अंदरि फज़ीलतूं छा आहिनि, इन जो तर्जुमो छा आहे, इन जो मफ़हूम छा आहे, इन जी सम्झाणी छा आहे। ज़िंदगियूं गुज़रियूं, पंहिंजी सोच कान हुई। जेके शयूं जंहिं माण्हू खे यादि आहिनि, सिर्फ़ु उन ते गौर फ़िक्र शुरू करे ॾिए न, यकीन कंदो त इंसान घणो कुझु सिखी सघे थो, सेखारे सघे थो।
सहाबी जेकॾहिं हिकिड़ो बि रिवायत बयानु करे हिकिड़े सहाबी खां बि रिवायत अची वञे त पंहिंजे लाइ हुजत आहे। पर क़ुर्बान वञो दुरूद शरीफ़ जी उन फज़ीलत ते, उन मुनफ़रिद मक़ाम ते। हिकिड़ो सहाबी, 2 सहाबी, 10 सहाबी, 20 सहाबी न, बल्कि 40 खां मथे सहाबा कराम जी तादाद आहे जेके दुरूद शरीफ़ जी रिवायत बयानु करण वारा। अंदाज़ो लॻायो, अज़मत ॾिसो। हिकिड़े किताब में, हदीस जे हिकिड़े किताब में बि रिवायत अची वञे दुरूद शरीफ़ जी। हेॾा त क़ुरान मजीद जो तज़किरो तव्हांजे साम्हूं पेश कयोसीं, पर हदीस जे हिकिड़े किताब में हिकिड़ी रिवायत बि अची वञे त बि असांजे लाइ शरीयत आहे, त बि असांजे लाइ एतिराम आहे, हुज्जत आहे। पर क़ुर्बान वञो, जीअं कसीर तइदाद सहाबा कराम जी दुरूद शरीफ़ जी रिवायत बयानु करण वारी आहे, ईअं हदीस जे तक़रीबन हर किताब जे अंदरि तव्हांखे दुरूद शरीफ़ जो तज़किरो मिलंदो। जेकी बि पाण किताब हदीस जा पढ़ूं, दुरूद शरीफ़ जी अज़मत, उन जी रिवायत, उन जा तज़किरा तव्हांखे ज़रूरु मिलंदा। हाणे अल्लाह रब्बुल आलमीन सलात जो लफ़्ज़ नमाज जे लाइ बि इस्तेमालु थिए थो, सलात जो लफ़्ज़ रहमत जे लाइ बि इस्तेमालु थिए थो, सलात जो लफ़्ज़ दुआ जे लाइ बि इस्तेमालु थिए थो, सलात जो लफ़्ज़ वाखाण ऐं तारीफ़ जे लाइ बि इस्तेमालु थिए थो। इहे मुख़्तलिफ़ माना में आहिनि न। अक़ीमु सलात नमाज जे बारे में खोड़ चकर तव्हां ॿुधंदा रहंदा आहियो। सलात जो लफ़्ज़ दुरूद शरीफ़ जे लाइ बि इस्तेमालु थिए थो, ऐं सलात जो लफ़्ज़ रहमत जे लाइ बि, ऐं सलात जो लफ़्ज़ वाखाण ऐं तारीफ़। अल्लाह रब्बुल आलमीन आम इंसान मतिलबु मुस्लमाननि जे लाइ क़ुरान मजीद में इहो लफ़्ज़ इस्तेमालु कयो आहे। उलाइका अलैहिम सलवातुम मिर रब्बिहिम व रहमा। क़ुरान मजीद सूरह बकरा ॿी जाते फरमाए हुवल्लज़ी युसल्ली अलैकुम व मलाइकतहु। अहिड़े तरीक़े सां इब्राहिम अलैहिस्सलाम जी घरवारी जो उहो तज़किरो जंहिं महिल पुट जी बशारत ॾिनी पई वई, उते बि रहमतुल्लाह व बरकातुहु अलैकुम अहलुल बैत, उते उहे तज़किरा मौजूद आहिनि। यानी सलात जो आम माना में जेकॾहिं वरितो वञे लफ़्ज़ त रहमत जे तौर ते आहे मोमिननि जे लाइ, पर सलात जो लफ़्ज़ रसूल करीम जे लाइ ऐं पैगम्बरनि जे लाइ ख़ासि हुजे, उन जी ख़ासि माना रहमत खां बि वसी थी वञे, जंहिंजी माना आहे अल्लाह ख़ुसूसी वाखाण करे थो, अल्लाह ख़ुसूसी तारीफ़ करे थो, अल्लाह साराह करे थो। साराह कंहिंजी? मोहम्मद मुस्तफ़ा जी, साराह कंहिंजी? अंबिया किराम जी। सलात अल्लाह जे लाइ इस्तेमालु थिए थो त उन जी रहमत खां बि वसी माना अची थी वञे ऐं मख़सूस मुनफ़रिद माना अची थी वञे। अल्लाह साईं फरमाए इन्नल्लाह व मलाइकतहु, अल्लाह साईं सलात अल्लाह वाखाण करे थो मोहम्मद मुस्तफ़ा जी। क़ुर्बान वञो मोहम्मद मुस्तफ़ा जी उन अज़मत तां, उन मक़ाम तां जो ख़ालिक़ कायनात मुख़्तलिफ़ अंदाज़ में रसूल किन जूं तारीफ़ूं करे। क़ुरान मजीद खोड़ आयतूं, खोड़ वाक़िया मौजूद आहिनि। अहिड़े तरीक़े सां रसूल करीम वटि सहाबी आया, उन में उबई बिन काब जी रिवायत है, काब बिन उजरा जी रिवायत है, अब्दुर्रहमान बिन अबी लैला जी रिवायत है। सहाबा कराम में अब्दुल्ला बिन मसूद भी जिक्र करे तो, अबू हुरैरा भी जिक्र करे तो, अनस बिन मालिक भी जिक्र करे तो, फातिमा रज़ियल्लाहु ताला अन्हा खां भी रिवायत अचे थी, अब्दुल्ला बिन अब्बास रज़ियल्लाहु ताला का मतलब वॾी तइदाद आहे जेका दुरूद शरीफ़ जी रिवायत बयान करण वारा आहिनि। उन्हनि में साहबी अची करे चयो कैफ़ सलातु अलैकुम अहलल बैत, ॿी रिवायत में आयो त कैफ़ नुसल्ली अलैकुम अहलल बैत। रसूल करीम सलाम जी ॻाल्हि अची वई, हाणे रसूल करीम जेका सलात जी ॻाल्हि आहे, दुरूद शरीफ़ जी ॻाल्हि आहे, असां वहां ते दुरूद शरीफ़ नमाज़ में कीअं पढ़ूं, कीअं पेश कयूं? रसूल करीम सेखारियो, फरमाई त चओ अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद, अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। कुछ रिवायतन में ज़ुर्रियत ही, किन में अज़वाज ही, पूरो मफ़हूम उन में इहो ई थो अचे। उहे अल्फाज बुखारी शरीफ़ में, मुस्लिम शरीफ़ में, हदीस जी ॿियनि किताबनि में मौजूद आहिनि। इमाम इब्नुल क़य्यिम रहमतुल्लाह अलैह हिकिड़ो बहितरीन किताब जलाल अफ़ाम फ़ी सलात वस्सलाम अला ख़ैरिल अनाम जे हवाले सां तफ़सीली जेकॾहिं पाण मुतालो कयूं त इहो इन उनवान ते हिकिड़ो बहितरीन ऐं अज़ीम शान किताब मौजूदु आहे। इन खां अलावा मुहद्दिसीन दुरूद शरीफ़ ते लिखंदा आया, उहे रिवायतूं, उहे तासीर, उहे फज़ीलतूं, उहे अॻिते अचनि पियूं, ज़िक्र कयूं पिया। वक़्तु महदूद हूंदो आहे, चंद इशारा ज़िक्र कया आहिनि, वधीक पाण सिखंदा रहंदासीं, पढ़ंदा रहंदासीं, ॿुधाईंदा रहंदासीं। रसूल करीम फरमायो तव्हां चओ अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद। इहो पूरो दुरूद शरीफ़ सेखारियो हुयो। सची ॻाल्हि आहे त 2 मिंट बि कोन था लॻनि। कहिड़ो कमु पंहिंजो हिन मां सिड़बो? हलंदे फिरंदे पढ़ो, वेठा आहियो पढ़ो, दिलि में आहे पढ़ो,
बजाय दुनिया जे मामलात में फजूल गुफ्तगू केॾी कंदा आहियूं, इन फजूल गुफ्तगू में भला फ़ाइदा केतिरा पिया आहिनि, अॼु खां वठी जाइज़ो थो वठूं ऐं केतिरो पियो ॻाल्हायां, कीअं पियो ॻाल्हायां, छो पियो ॻाल्हायां, ये सभई शयूं मूंखां वाखां सुवाल थियूं कनि रोज़ाना, पर पाण उहे जवाब दॿाए था छॾियूं। ये अंदर मां सुवाल पैदा थियनि था। पाण इन ज़बान जो बेहतर इस्तेमालु अल्लाह जे ज़िक्र में आणियूं, बेहतर इस्तेमालु सुठी कंहिं सलाह मशवरे में आणियूं, सुठी गुफ्तगू में आणियूं, घटि में घटि अल्लाह वटि ऐं पंहिंजे ज़मीर वटि किथे निदामत ऐं शर्मसारी खां बचण जे लाइ अहिड़ा जुमिला पंहिंजी ज़बान में आणियूं जंहिंमें घटि में घटि पाण खे अजर सवाब मिले, सिखण जे लाइ मिले ऐं दुनिया जा फ़ाइदा बि इन में तव्हांखे हासिल थींदा। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए जेकॾहिं केरु हिकिड़े चकर दुरूद शरीफ़ पढ़े थो, खोड़ चकर तव्हां इहा रिवायत ॿुधी आहे, 10 उन जे मथां रहमतूं नाज़िल थियनि थियूं। दुरूद हिकिड़ो ई आहे, मतिलबु हिकिड़े चकर पढ़ियो आहे, 10 रहमतूं नाज़िल थियूं, 10 गुनाह माफ़ थिया, 10 दर्जा बुलंद थिया। दर्जा मतिलबु प्रोमोशन थी वियो, वधीक बहितरी थी वई, तरक़ी थी वई। अल्लाह वटि दर्जनि जी बुलंदी छा था सम्झो, दुनिया जूं इहे शयूं मुक़ाबिलो कंदियूं। तव्हांजी हैसियत, तव्हांजी अज़मत अल्लाह वटि बुलंद थी वञे, इन खां वधीक छा हूंदो। हिकिड़े दुरूद शरीफ़ पढ़ण सां 10 रहमतूं, 10 दर्जा बुलंद थियनि, 10 गुनाह माफ़ थियनि। सिर्फ़ु ॻाल्हि एतिरे ताईं कान्हे का। सही इब्न हिब्बान जे अंदरि एतिरे ताईं, मुस्नद अहमद जे अंदरि हदीस जा ॿिया खोड़ किताब आहिनि, पर इन्हनि जे अंदरि तव्हांखे इहे शयूं मिलंदियूं जेके इमाम इब्नुल क़य्यिम रहमतुल्लाह अलैह बि ज़िक्र कयो आहिनि, त तव्हां ते अल्लाह जे तरफ़ां 10 सलाम हूंदा। सलाम हिक ॿिए खे मोकिलींदा आहियूं, उहे पंहिंजी जाइ। सलाम अल्लाह रब्बुल आलमीन जी हिकिड़ी सिफ़त आहे, इस्म मुबारक आहे अस्सलाम। सलामती, तहफ़ुज़ तव्हांखे मिलंदो, तव्हांजे लाइ सलामती अचे अल्लाह जे तरफ़ां, तव्हांजे लाइ तहफ़ुज़ अचे अल्लाह जे तरफ़ां, तव्हां सिक्योर थी वञो अल्लाह रब्बुल आलमीन जे तरफ़ां इन हिकिड़े ई दुरूद। गुनाह बि माफ़ थियनि पिया, नेकियुनि में बि इज़ाफ़ो थिए पियो, दर्जा बि बुलंद थियनि पिया, सलाम बि अल्लाह रब्बुल आलमीन जे तरफ़ां मिलनि पिया। दुरूद शरीफ़ तव्हां उहो हिकिड़ो ई पढ़ियो आहे। वरी अॻिते तव्हां ॾिसो, रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ जा अदब, सलीका, अंदाज़ सेखारिया। दुआ कंदा आहियो, कसरत सां पाण दुआ कंदा रहूं। अल्लाह रब्बुल आलमीन जी वाखाण बयानु कयो। दुआ जी इब्तिदा में अल्लाह जी साराह, अहिड़ा जुमिला चओ जंहिंमें अल्लाह रब्बुल आलमीन जी साराह हुजे, अल्लाह जी वाखाण हुजे। रसूल खे फरमाया, पोइ मां मोहम्मद मुस्तफ़ा ते दुरूद पढ़ंदा कयो। इन ई सिलसिले में हिकिड़ी रिवायत आहे, सुन तिरमिज़ी में मौजूदु आहे, मुस्तदरक हाकिम जे अंदरि मौजूदु आहे, मारूफ़ रिवायत आहे। उन में उबई बिन काब रज़ियल्लाहु ताला सहाबी रसूल आहे। उन अची करे रसूल करीम जी ख़िदमत में अर्ज़ कयो त प्यारा पैगंबर मोहम्मद मुस्तफ़ा आऊं बि दुआऊं कंदा, आऊं मुख़्तलिफ़ वज़ीफ़ा पढ़ंदो आहियां, आऊं जेको दुरूद शरीफ़ पढ़ां उन्हनि वज़ीफ़नि में पंहिंजे दुरूद शरीफ़ जो जेको वक़्तु आहे उहो केतिरो रखां, मिक़दार केतिरी हुजे। घणाई सां त पढ़ां थो, दुआऊं कयां थो, ऐं दुरूद शरीफ़ केतिरो पढ़ंदो रहां। छा मां चौथों हिसो दुरूद शरीफ़ पढ़ंदो रहां, बाक़ी पंहिंजो वज़ीफ़ो पंहिंजे दुआऊं पढ़ंदो रहां। रसूल खे फरमायो त उबई, इहो त ॾाढी भली ॻाल्हि आहे, इहा त वॾी फ़ाइदे जी ॻाल्हि आहे, पर जेकॾहिं व इन ज़िद्त फहुव ख़ैरुल लक, दुरूद शरीफ़ जी मिक़दार खे वधाए छॾी न, इहो अञा तुंहिंजे लाइ भलो थींदो। वरी चई त रसूल करीम जेकॾहिं आऊं अधु हिसो दुरूद शरीफ़ पढ़ंदो रहां ऐं अधु हिसो दुआऊं कयां, भला इहो कीअं आहे, माना मिक़दार वधी वई न। रसूल खे फरमायो, ओ भई ॾाढी भली ॻाल्हि आहे, इहो त अञा फ़ाइदे जी ॻाल्हि आहे, इहा त अञा अज़मत जी ॻाल्हि आहे। व इन ज़िद्त फहुव ख़ैरुल लक, पर जेकॾहिं दुरूद शरीफ़ जी मिक़दार खे अञा वधाई न, अञा तुंहिंजे लाइ भलो थींदो। प्यारा पैगंबर मोहम्मद मुस्तफ़ा जेकॾहिं टियों हिसो दुरूद पढ़ंदो रहां, 3 हिसा, 3 न बल्कि 3 हिसा दुरूद पढ़ंदो रहां ऐं बाक़ी जो को आहे दुआऊं कंदो रहां, इहो भला कीअं आहे। रसूल खे फरमायो, ओ भई ॾाढी भली ॻाल्हि आहे, पर जेकॾहिं दुरूद शरीफ़ खे अञा वधाई। इमाम इब्नुल क़य्यिम बि